अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां घणा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। अॼोकिन आयतुनि जो गुज़िरियल आयतुनि सां रब्त ताल्लुक़ ही आहे त गुज़िरियल आयतुनि में काबतुल्लाह शरीफ़ खे क़िबलो तौर ते साम्हूं रखी करे नमाज़ में क़िबले बनाइण जो हुकुम हो, जिन ते अहले किताब यानी यहूदिन ऐं नसारनि खे एतिराज़ हो। हुननि चयो त मुसलमाननि जो कहिड़े क़िस्म जो ही दीन आहे, मज़हब आहे। मुसलमाननि जो दीन हिकु जॻह ते टिके ई कोन थो। कंहिं महिल बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ था पढ़नि, कंहिं महिल बैतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ था पढ़नि। पोइ हुननि जा इहे एतिराज़ हलिया। उन्हनि जे जवाब में अल्लाह तबारक व तआला गुज़िरियल आयत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तसल्ली ॾींदे फ़रमायो हो त सोना नबी सभु दुनिया जा दलील गॾाए करे इन्हनि यादो रखंदे त बि तुंहिंजे क़िबले खे काबो कोन करे मञींदा। गुज़िरियल आयत में इहो बयानु हो। अॼोकी आयत में अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सलातो सलाम जन जे ज़ात बाबरकात जे मुतालिक़ बयानु फ़रमायो आहे त जीअं यहूदी ऐं नसरानी इन ॻाल्हि खे चङी तरह ॼाणनि पिया, उन्हनि जे इल्म में हुई त आख़िरी पैगम्बर जेको ईंदो उन जो नालो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो, आमिना जो लाल हूंदो, अब्दुल्ला जो बच्चो हूंदो, अब्दुल मुत्तलिब जे ख़ानदान में हूंदो, बनु हाशिम कबीले मां हूंदो, कुरैश कबीलो हूंदो ऐं उनखे आसमानी जेको किताब मिलंदो उनजो नालो क़ुर हूंदो ऐं उनजो क़िबलो काबतुल्लाह हूंदो, बैतुल मुक़द्दस न हूंदो। तौरात में ज़बूर में अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि यहूदिन ऐं नसराननि खे सेखारे छॾी हुई। उन्हनि खे मालूम हो, उन जे बावजूदि बि हुज़ूर सलातो सलाम जंहिंजे मथां हुन एतिराज़ु कयो त छा थियो आहे, मुस्लमाननि खे कॾहिं हिकिड़े पासे मुंहुं करे नमाज़ था पढ़नि, कॾहिं ॿिए पासे। पोइ सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु पैदा थिए पियो। हिननि आयतुनि जे सम्झण खां पहिरियां इहे कुझु ॻाल्हियूं ज़हन में रखणियूं पवंदियूं। सुवालु ही पैदा थिए पियो त हुज़ूर सलातो सलाम जन खे छा भला इहे उन दौर जा मुशरिक यहूदी ऐं नसरानी कोन सुञाणींदा हुआ छा, जो थोरी थोरी ॻाल्हि ते एतिराज़ पिया कनि। थोरी थोरी ॻाल्हि ते हुज़ूर सलातो सलाम जन जे हर अमल ते का नई आयत नाज़ुल थिए पई, को नओं हुकुम वहीअ जे ज़रिए नाज़ुल थिए पियो त उहे एतिराज़ पिया कनि। हुज़ूर सलातो सलाम जन खे नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह कॾहिं इन्नका लमजनून चवंदा हुआ, चरियाप वारियूं ॻाल्हियूं थो करे, नऊज़ बिल्लाह। कॾहिं चवंदा हुआ त कंहिंजो सायो अथसि जिन्हनि फ़क़ीरनि जो, कॾहिं चवंदा हुआ त फलाणे राहिब वटां सिखी थो अचे। छा हुज़ूर सलातो सलाम जन जे शख़्सियत खां वाक़ुफ़ु कोन आहे छा, कोन पिया सुञाणनि छा हुज़ूर सलातो सलाम जन खे? दुनिया में ईअं हूंदो आहे न, जेका शख़्सियत मारूफ़ मशहूरु हूंदी आहे, जंहिंजी चङी तरह ॼाण हूंदी आहे, त पोइ उन जे बारे में का ॻाल्हि करणु सवली कोन थींदी आहे। सॼी दुनिया ॼाणींदी आहे त भाउ हीउ मशहूरु मारूफ़ माण्हू, हिन जी तबियत ही, हिन जूं आदतूं ही, सॼी दुनिया हुनखे सुञाणे, उन जे बारे में इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, ग़लति आहे। पोइ हू जो काइनात जे अॻुवाण ख़ातमुल अंबिया इमामुर रसूल, पूरी दुनिया खे जंहिंजे करे वजूद मिलियो, उन हस्तीअ जे मथां जो एतिराज़ कनि पिया त उन हस्तीअ खे हू न पिया सुञाणनि छा? या हुननि जो अजायो को हिकिड़ो एतिराज़ हो सिर्फ़ु फ़साद पैदा करण लाइ? इहो हिकिड़ो सुवालु हो ज़हन जे अंदरि। उन सुवाल खे मद्देनज़र रखी अल्लाह तबारक व तआला ॼण त जवाबु ॾिनो, अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब, जिन खे असां किताब ॾिनो आहे। क़ुर पाक में ॿियनि जॻहियुनि ते उन्हनि खे अहले किताब सॼो वियो आहे, जिन खे हिते अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब, जिन खे असां किताब ॾिनो आहे। सुवालु पैदा थियो, किताब मिलियो कंहिंखे? असां उम्मत मुहम्मदीअ जा माण्हू आहियूं, असांखे क़ुर पाक किताब मिलियो आहे। असां खां पहिरियां वरी केरु हुया जिन खे किताब मिलियो? उन जे लाइ ॿ ॻाल्हियूं ज़हन जे अंदरि रखो। अहले किताब मां मुराद यहूदी ऐं नसारा हूंदा आहिनि। यहूदी उन क़ौम खे चइबो आहे जेके मूसा अलैहिस्सलाम ऐं उन जे तौरात जा पैरोकार हूंदा आहिनि, ऐं नसरानी
उन क़ौम जो नालो आहे जेके ईसा अलैहिस्सलाम ऐं उन जे ज़बूर जा इंजील जा पैरोकार हूंदा आहिनि। ईसा अलैहिस्सलाम ऐं उन जे इंजील जा पैरोकार जेके हूंदा आहिनि उन्हनि खे नसरानी चइबो आहे। हाणे अल्लाह तबारक व तआला इन्हनि ॿिन्हिनि यहूदियुनि ऐं नसरानी खे गॾाए करे फरमाईंदो आहे अहले किताब। क़ुरान पाक में जिते बि लफ़्ज़ ईंदो अहले किताब वमिन अहलिल किताब, हिते अल्लाह साईं फरमायो अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब, असां जिन खे किताब ॾिनो माना यहूदी ऐं नसरानी। हाणे उन सवाल जे जवाब में अल्लाह साईं फरमाए थो, असांजो सुवालु सम्झण जे लाइ छा हुयो त छा भला यहूदी जो एतिराज़ पिया कनि या नसरानी एतिराज़ पिया कनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे न पिया सुञाणनि, छा न पिया ॼाणनि, छा हुज़ूर जन खां वाक़ुफ़ त न हुई छा उन्हनि खे? उनजो जवाबु अल्लाह साईं फरमायो त जिन खे न असां किताब ॾिनो आहे यानी यहूदी ऐं नसरानी, यारिफ़ूनहू कमा यारिफ़ून अबनाअहुम, मुंहिंजे सोणे नबीअ खे उहे ईअं सुञाणींदा जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणींदा। मुंहिंजे सोणे नबीअ खे ईअं सुञाणींदा यहूदी ऐं नसरानी जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणींदा। इहा ॻाल्हि वॾी थी वई त पंहिंजे पुटनि खे सुञाणींदा आहिनि। औलाद जे सुञाणण में कॾहिं बि पीउ माउ खां ग़लती न थींदी आहे, कॾहिं बि न। बचपन में हिकिड़ो ॿारु अबे अम्मा पंहिंजे गोद में पालियो आहे त उन जे पूरे जिस्म जे ज़रे ज़रे खां वाक़ुफ़ु हूंदा आहिनि अबो अम्मा। जिस्म जो को बि हिसो अबे अम्मा जे अबो अञा खणी ठहियो चई सघूं था, अम्मा जे नज़र खां जिस्म जो को बि हिसो लिकियलु छुपियलु न हूंदो आहे। त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि अल्लाह सां सम्झाइण जे लाइ फरमाए थो, मुंहिंजो हबीब उन मके जे क़ौम जे ख़ुसूसन यहूदियुनि नसरानियुनि जे आॾो ईअं आहे जीअं अम्मा जे आॾो बचो हूंदो आहे। अम्मा खां का बि शइ लिकियलु न हूंदी आहे। मुंहिंजे हबीब जी हिकिड़ी हिकिड़ी आदत, हिकु हिकु वस्फ़, मुंहिंजे नबीअ जो हिकिड़ो हिकिड़ो क़दम, उन जी बचपन, उन जी जवानी हुननि जे आॾो ईअं आहे जीअं अम्मा जे आॾो बचो हूंदो आहे। मुंहिंजे नबीअ जी का बि शइ हुननि खां लिकियलु आहे, पर पोइ बि एतिराज़ु पिया कनि। जंहिं मां सम्झ में आयो त हुननि जो एतिराज़ु न सुञाणण जे करे न हो, सुञाणींदा त अॻ ई आहे। मालूमात तौरात ऐं ज़बूर जे ज़रिए हुननि खे पहिरियां ई मिली चुकी हुई, पर पोइ बि जेको एतिराज़ु कंदा उहो एतिराज़ु सिर्फ़ु फ़साद पैदा करण जे लाइ हो। जीअं मां हिकिड़ो मिसाल ॾियां, अलाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए, कॾहिं कॾहिं न जलसा थींदा आहिनि, जलसा। पोइ उन्हनि जलसनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं तक़रीरूं उलमाए किराम कंदा आहिनि। पोइ कंहिं माण्हूअ खे सुझंदी आहे शरारत त हिन कामयाबु मुनज़म जलसे में शरारत पखिड़ण जे लाइ हिकिड़ो अहिड़ो सुवालु कयां जंहिंजे करे हीअ नज़म और ज़ब्त ख़राबु थी वञे। हुनजो मक़सदु सुवालु करण जो, ॻाल्हि खे सम्झणु, जवाबु सम्झणु, मसइलो सिखणु कोन हूंदो आहे। छो त सिखण ऐं सेखारण जूं जॻहियूं जलसे आम त कोन्हे, पंहिंजे मुंहं सां कबो आहे, पर जलसे आम में सुवालु करे माना हिन फ़साद हूंदो। जवाबु जेको मौलवी साहिबु ॾींदो उन जवाब में फ़साद हूंदो, या हिन जे सुवालु करण सां मौलवी साहिब खे चिड़ लॻंदी, कंहिं अहिड़े मौज़ूअ ते ॻाल्हाईंदो त मुआशिरे में माण्हुनि में फ़साद फैलिजे थो, माना हुनजो सुवालु फ़साद जी जड़ आहे। अल्लाह तबारक व तआला हिते जवाबु ॾींदे फरमायो, मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे चङे तरह ॼाणनि पिया जीअं पंहिंजे पुटनि खे ॼाणींदा सुञाणींदा, पर पोइ बि हू जेको एतिराज़ु पिया कनि उन्हनि जो एतिराज़ु सम्झण जे लाइ न, फ़साद पैदा करण जे लाइ। ऐं कुझु व इन फ़रीक़म मिनहुम लयक्तुमूनल हक़ वहुम यालमून, अल्लाह जी फरमायो त इन यहूदियुनि ऐं नसरानियुनि मां कुझु माण्हू त अहिड़ा बि आहिनि जिन खे हक़ जी सॼी ॼाण आहे, उन जे बावजूदि बि हक़ खे छुपाइनि था। साईं हक़ कहिड़ो हो जेको उन्हनि खे मालूम हो, पोइ लिखाइनि पिया। क़ुरान पाक जे नाज़िल थियण खां पहिरियां तौरात हक़ हो, क़ुरान पाक जे नाज़िल थियण खां पहिरियां इंजील हक़ हो, ज़बूर हक़ हो। उन्हनि में जेके शरई मसइला लिखियलु आहे बिल्कुलु सही, उन दौर जे एतबार सां उन्हनि किताबनि ते अमल करणु ईअं हो जीअं अॼोके दौर में क़ुरान पाक ते अमल करणु। उन दौर में मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, दाऊद अलैहिस्सलाम जे मथां उन्हनि जे शरीयत, उन्हनि जे अहकामनि ॿुधायल तरीक़े जे मथां अमल करणु ईअं हो जीअं अॼोके दौर में मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ अमल करणु। त पोइ उन्हनि खे तौरात ज़बूर जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला इहा ॼाण ॾिनी त जेको आख़िरी पैगम्बर ईंदो कहिड़े ख़ानदान मां हूंदो, उनजो नालो छा हूंदो, उनखे पंहिंजे शहर आबाई इलाइक़े मके जा माण्हू लॾाइण ते मजबूर कंदा, पोइ काॾे वञी रहंदो, मदीने में। पोइ उनजा हिकिड़ा मुहाजिर ॿिया अंसार थींदा, दिलि में जीअ में जायूं ॾींदा रहंदा। पोइ 10
12 साल खां पोइ वरी जॾहिं वापसि मोटंदो त पोइ उनजी शरीयत राज कंदी, पोइ उनजी हुकूमत, पोइ उनजो असरु उन शरीयत जो माण्हुनि जे दिलनि ते असरु करण सां गॾोगॾु मुआशिरे ते दुनिया में फैलिजंदो। उनजा शागिर्द पोइ पैदा थींदा, पर पहिरियां पंहिंजे क़ौम जा माण्हू उनखे पंहिंजे शहर आबाई इलाइक़े में लॾाईंदा। इहे सभु सिफ़तूं तौरात जे ज़रिए, ज़बूर जे ज़रिए अहले किताब खे अलाह ताला ॾेई छॾियूं। पोइ हाणे उन्हनि खे इहा मालूमात बि हुई, तौरात में पढ़ंदा बि हुया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैदा थिया, उहे साॻियूं कैफ़ियतूं उन्हनि जेके पढ़ियूं तंहिंखे ॾिठियूं। हाणे ॾिसी करे पोइ बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे न पिया मञनि, एतिराज़ कनि पिया। तॾहिं अलाह सां फरमायो त इन फ़रीक़म मिनहुम, इन्हनि अहले किताब मां कुझु अहिड़ा बि आहिनि माण्हू लयक्तुमून अल हक़ वहुम यालमून, हक़ जी सॼी ॼाण अथनि, उनजे बावजूदि बि कुझु छुपाइनि था। माना ॼाण जे बावजूदि बि छुपाइनि था। त तंहिंजी माना हिते अलाह तबारक व ताला इंसान खे हिकिड़ा राज़ रमज़ूं सेखारियूं आहिनि, सॼी ॼाण आहे मामले जी हक़ीक़त जी, को बि ज़ाहिर नथो करे। या त मसलियत हूंदी, जे ज़ाहिर कंदुमि त फ़साद थींदो, या कॾहिं कॾहिं ॼाण जे बावजूदि उनखे छुपाए करे अण ॼाण ई मालूम कबी आहे त छुपाए करे मफ़ाद हासिलु कयां। कॾहिं राज़नि खे ज़ाहिर करण में फ़साद हूंदो आहे, कॾहिं वरी उन्हनि खे छुपाइण में फ़साद हूंदो आहे। हिते अलाह तबारक व ताला उहो पहलू बयानु फरमायो जिते मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सुञाणप जे लाइ वाज़िह सबूतनि दलीलनि जी ज़रूरत हुई, ऐं उते उहे ज़ाहिर करणु ज़रूरी हुया, पर उहे छुपाइनि पिया। जिते सबूतनि खे, जिते दलीलनि खे, जिते हक़ीक़तुनि खे ज़ाहिर करण जी ज़रूरत आहे, उते छुपाइनि पिया। इहो बि फ़साद थियो। ऐं जिथे वरी लिकाइणु ज़रूरु हूंदो आहे, उते ज़ाहिर करण बि फ़साद आहे। उते अलाह तबारक व ताला वक़्फ़े वक़्फ़े सां वरी उहे ॻाल्हियूं अॻिते बयानु थींदियूं इंशा अल्लाह ताला। हिते इहो पहलू, इहो पासो बयानु कयो वियो त हक़ जी ॼाण हुजण जे बावजूदि बि छुपाइनि पिया। जे ज़ाहिर कंदा त मुंहिंजे नबीअ जे मथां इहे लफ़्ज़ न चवंदा त क़िबलो काबतुल्लाह छो थी मिलियो, जॾहिं त असां उनखे ॾसियो होसीं तौरात में, ज़बूर में, त आख़िरी ज़मान पैगम्बर जो क़िबलो बैतुल्लाह हूंदो, बैतुल मुक़द्दस न हूंदो। पोइ अलाह तबारक व ताला फरमायो अल हक़ मिन रब्बिक फला तकूनन मिनल मुमतरीन। सोना नबी, हक़ ऐं सच जी ॻाल्हि आख़िरी उहा हूंदी जेका तुंहिंजे रब जी तरफ़ खां हूंदी। हक़ सॼो जो सॼो उहो आहे जेको तुंहिंजे रब खां बयानु थियलु आहे। फला तकूनन मिनल मुमतरीन, पोइ इन्हनि शक शुबहात पैदा करण वारनि माण्हुनि मां तूं न थिजां। हितां सम्झ में आयो त हुननि जो बावजूदि ॼाण हुजण जे हक़ खे ज़ाहिर न कयो, छुपायो। माना उन दौर में जेके मुस्लमान इस्लाम ते अमल करणु चाहिनि पिया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॿुधायल तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारणु चाहिनि पिया, जेके अलाह ऐं अलाह जे रसूल खे ऐं उन जे ॿुधायल तरीक़े खे ज़िंदगीअ जो महवर ऐं मर्कज़ बनाइणु चाहिनि पिया, जेके क़ुर पाक खे हक़ ऐं सच सम्झनि पिया, उन्हनि जे ज़हन में शक ऐं शुबा पैदा करण जे लाइ उन्हनि इहे एतिराज़ कया। तॾहिं अलाह जी फरमायो त तूं इन्हनि शक कंदड़नि मां न थिजा। मालूम थियो हितां हिन सॼियुनि आयतुनि जो ख़ुलासो ज़ाहिरी तौर ते हीअ आहे त अलाह तबारक व ताला ॼण त दुनिया जे माण्हुनि खे इहा मालूमात ॾिनी त मके जे मुशरिकनि मां ख़ुसूसन यहूदी ऐं नसरानी जेके एतिराज़ कंदा हुआ, उहे इन जे करे कोन कंदा हुआ त मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे न पिया ॼाणींदा, पंहिंजे पुटनि वांगुरु ॼाणींदा। ज़ाहिरी हिकिड़ी अलाह तबारक व ताला हितां जेका तालीम ॾिनी आहे त मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॼाणींदा, पोइ बि हक़ छुपाए करे एतिराज़ जो कंदा हुआ त हिकिड़ो फ़साद हो। फ़साद कहिड़ो हो त जीअं माण्हुनि जे ज़हन में शक पैदा थिए। शक, जॾहिं शक पैदा थियो त ईमान वियो, जॾहिं शक पैदा थियो तॾहिं ईमान वियो। क़ुर पाक जे कंहिं बि आयत में शक पैदा थियो त अलाए जे इहा ईअं आहे, अलाए न, ईमान वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फ़रमान में जंहिं माण्हूअ खे शक, मिसाल ॾियां, कंहिं दौर में यहूदनि ऐं नसरानी पाण में मीटिंग कई त मुस्लमान न क़ुर पाक ते अमल था कनि, हिकु हिकु लफ़्ज़ ते मुस्लमान कटिजी मरनि था, क़ुर खे नथा छॾनि। चलो अञा क़ुर पाक असां उन्हनि जे नज़रुनि खां ग़ाइबु करे पोइ क़ुर पाक खे शहीद करे छॾियऊं, नऊज़ बिल्लाह बेहुरमती कयूं, साड़े छॾियऊं, गटरनि में उछलायूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं तदबीरूं इस्तेमालु कयूं, त उहा कंहिं हद ताईं मुस्लमाननि खां ग़ाइबु थी करे लिकी करे कयूं। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नालो जॾहिं उन्हनि वरितो तॾहिं मुस्लमान उभरी पिया। हिननि यहूदनि नसरानी हिकिड़ी मीटिंग करे हिकिड़ो मामिलो तइ कयो त
त मुस्लमाननि खे पंहिंजे नबीअ जे फ़रमान ऐं क़ुर पाक में शक शुबा पैदा करण जी कोशिशि कंदी। जॾहिं उनखे शक थी पवंदो क़ुर में हदीस में त उनजो ईमान कमज़ोर थींदो। ईमान कमज़ोर थी वियो त चाहे छा बि कनि असांजे मुक़ाबले में उनखे फतह कोन मिलंदी, छो त उनजे ईमान में खलल आहे। जीअं अॼुकल्ह खोड़ सारा अहिड़ा माण्हू पैदा कया विया आहिनि जेके इस्लाम जे शरीयत जे अहकामनि खे ॿ पासा इस्तेमालु था कनि, ॿ ज़बानूं इस्तेमालु था कनि, शक ऐं शकूक शुबहात पैदा करण जे लाइ। उन्हनि में हिकिड़ो मिर्ज़ा जहलमी बि आहे जेको इस्लामी ॻाल्हियुनि ते एतिराज़ात फज़ूल पैदा करे माण्हुनि जे ज़हन में ख़दशा पैदा थो करे। उनजो मिसाल मां हीअं ॾियां, यहूदनि पंहिंजी साज़त सां हिकिड़ो माण्हू पैदा कयो जेको माण्हुनि जे ज़हन में क़ुर पाक जे बारे में हदीस जे बारे में शुबहात पैदा करे। हीअ आयो चई कंहिं वॾे आलिम या कंहिं आम मशहूरु मरूफ़ माण्हूअ वटि जेकॾहिं वञा त ॻाल्हि मथां मक़बूल न थिए, शुरूआत थो कयां हिकिड़े धनार खां। धनार अमूमन अणपढ़िया हूंदा आहिनि, ख़बर न हूंदी आहे। उन धनार वटि अची करे हिन चयो त अबा तूं केरु आहे? त मां मुस्लमान। त मुस्लमान आहे? अच्छा, चए तव्हांजे नबीअ जे मथां जेको किताबु नाज़िल थियो उन जो नालो ख़बर अथई? हा। त क़ुर पाक में घणा सिपारा आहिनि? चयईं त मां क़ुर पाक जो हाफ़िज़ कोन आहियां, पर पंहिंजे आलिमनि बुज़ुर्गनि वटां ॿुधो आहे त 30 सिपारा। चई भला आयतूं घणियूं आहिनि, सूरतूं घणियूं आहिनि? चई आयतूं यादि कोन्हनि, बाक़ी सूरतूं चवनि था त 114। चए तोखे एतिरी ख़बर आहे भला क़ुर पाक में खोड़ सारियूं आयतूं हिकु जहिड़ियूं बि आहिनि? त हुन चयोसि हा। रमज़ान में कॾहिं कॾहिं मां तरावीह में बीहंदो आहियां त हाफ़िज़ भुलिजी वेंदा आहिनि, हिकु जहिड़ियुनि आयतुनि तां कॾहिं कॾहिं भुलिजी वेंदा आहिनि। पोइ हाणे यहूदी हुनखे ख़दशे पैदा करण जे लाइ चवे थो हेॾो न 30 सिपारा 114 सूरतूं आहिनि ऐं डबल हिकु जहिड़ियूं आयतूं बि खोड़ आहिनि, छो न बहितरु थींदो त उहे जेके हिकु जहिड़ियूं आयतूं आहिनि उहे कढी करे मुख़्तसिर कजे त पोइ नंढो बि थींदो क़ुर पाक, मुख़्तसिर बि थींदो, यादि करण बि सवलो, पढ़ण बि सवलो ऐं भुल चुक खां बि आफ़त बचंदा, छो न बहितरु थींदो ईअं कजे। त हुन वरी छा कयो, हुयो त ॿारहाड़ीअ जो ॿकरियूं पचारे। हुन चयोसि वाह वाह, एतिराज़ थो करे त क़ुर पाक में जेके आयतूं हिकु जहिड़ियूं आहिनि माना उहे फज़ूल आहिनि। उन्हनि खे खुटाए करे कंहिं हिकिड़ी आयत खे रखिजे, उन जहिड़ियूं ॿियूं आयतूं सभु हिकु जहिड़ियूं जेके मुतशाबिहात आहिनि उहे हटाए करे मुख़्तसिर कजे। पोइ भला हीअं छो न कयूं, तुंहिंजे बि जिस्म में 2 नक 2 नासूं अथई, 2 कन अथई, 2 अखियूं अथई, 2 चप अथई, 2 हथ अथई, 2 पेर अथई, हिकिड़ो इहो तुंहिंजो बि हटायूं। तुंहिंजे मथां जिस्म ते बि बोझ अथई, खाइण पीअण में हिननि जे बि तुंहिंजो रतु सड़ंदो हूंदो, खाइण पीअण में ज़रूरु, घुमण फिरण में वज़न जिस्म ते अथई, खयूं थो घुमायूं, हिकिड़ो तुंहिंजो कन कचऊं, हिकिड़ो नक, हिकिड़ी अखि, हिकिड़ो पेर, हिकिड़ो हथु ज़ाया कयूं, भला हल्का ई थी पवंदई। हुन चयो त यार हीअ त वॾी ॻाल्हि आहे, हे हिननि जो बकरार मूंखे अहिड़ो थो जवाबु ॾिए त हिननि जा पढ़ियल केॾा चालाक हूंदा। पोइ खणी हथु कढी वियो, भॼी वियो हुननि खां। अल्लाह तबारक व तआला फरमायो, सुहिणा नबी, हे पुराणा चालबाज़ आहिनि, तव्हांजे ज़हन में शक ऐं शुबा पैदा करण जी कोशिशि था कनि। मुस्लमान खे जेकॾहिं इहो शुबो पैदा थियो त क़ुर पाक में ग़ालिबन 750 दफ़ा सिर्फ़ु निमाज़ जो बयानु आहे। हिकिड़ो दफ़ो रखूं त इख़्तिसार थियो न, 750 जूं वाधारियूं आयतूं जेके आहिनि उहे वाधारा लफ़्ज़ निकिता त कुझु मुख़्तसिर थींदो। थोरो बि शुबो जेकॾहिं पैदा थियो त इहे वाधारियूं आहिनि या फज़ूलनि ईमान वियो। अल्लाह तबारक व तआला हिते इन ॻाल्हि खे वज़ाहत सां फरमायो, सुहिणा नबी, हक़ ऐं सच उहो आहे जेको मुंहिंजे तरफ़ खां बयानु थिए, पोइ तूं शक पैदा कंदड़नि माण्हुनि मां नथी जां। शक पैदा करणु, शक जो दिलि जे अंदरि वेहणु, हिकिड़ा शक पैदा कंदा आहिनि, ॿियो जंहिंजे ज़हन में ख़दशो शुबो विझंदा आहिनि, ॿई पासा बातिल, ॿिन्हिनि जो ईमान कोन्हे। जंहिंजे दिलि में शक पैदा थियो, जंहिं विधो, इहे ॿई पासा ख़तमु। हाणे अल्लाह तबारक व तआला हिन शुबहात खां बचण जे लाइ ॼण त हिन आयत जे अंदरि हिकिड़ो राज़ बयानु कयो त क़ुर ऐं हदीस में शुबो न कंदा कयो, शक शुबो न कंदा कयो, जंहिंजो शक शुबो हूंदो ईमान ईंदो हले। बाक़ी हिन आयत जे अंदरि सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु आहे। अल्लाह ताला फरमायो त हुज़ूर सलातो सलाम जन खे यहूदी ऐं नसरानी ईअं सुञाणींदा आहिनि जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणींदा आहिनि। ईअं छो न चयो वियो त भला ईअं सुञाणींदा आहिनि जीअं औलाद पीउ माउ खे सुञाणींदी आहे? औलाद बि पीउ माउ जे सुञाण में ग़लती कंदी आहे छा? कोन कंदी आहे। अबो केॾो बि पोड़ो थी वञे, ज़ईफ़ थी वञे, औलाद हुनजे सुञाण में ग़लती कोन कंदी। अम्मा खे सुञाण में ग़लती कोन कंदी, फ़ौरन सुञाणे वेंदा, भले चाहे केॾी बि अम्मा पोड़ी थी वञे,
बचपन खां ॾिठी हुजई, वरी सॼी जवानी परे हुजे, वरी अचे ॾिसंदो मां बि सुञाणींदो। पोइ ईअं छो चयो वियो त औलाद वांगुरु सुञाणींदा आहिनि, पुटनि वांगुरु? ईअं छो न चयो वियो त पीउ माउ वांगुरु सुञाणींदा आहिनि? हुनजो जवाबु हीअ आहे, अबे अम्मा जे नज़र खां औलाद जो पूरो जिस्म ग़ाइबु न थी सघंदो आहे, छो त हू बचपन खां वठी पंहिंजे हंज में पालींदा पोसींदा आहिनि। औलाद जे नज़र खां अबे अम्मा जो जिस्म पूरो ग़ाइबु हूंदो आहे। अबे अम्मा जे जिस्म खे चङी तरह औलाद कोन ॾिसी सुञाणे सघंदी आहे। हुन ते मां हिकिड़ो मिसाल ॾियां। काफ़ी वक़्तु अॻु में 2016 में ग़ालिबन नूरियाबाद में हिकिड़ो कोच टैंकर सां टकरायो, सॼो जो सॼो सड़ी वियो, सॼो जो सॼो सड़ी वियो। हुन में कुझु माण्हू अहिड़ा हथु आया जिन जो सिर्फ़ु मुंहुं सड़ियो, भई मरी विया, शहीद थी विया, सिर्फ़ु उन्हनि जो मुंहुं सड़ियो हो। 3-4 अहिड़ा माण्हू मिलिया लाश, सिर्फ़ु मुंहुं उन्हनि जो सड़ी वियो। हाणे कीअं सुञाणिजे त इहो केरु आहे? उन्हनि जे खीसनि कपिड़नि में जेको कुझु सामान हो खणण वारा खणी विया। हाणे कीअं सुञाणिजे? खोड़ सारियूं औरतूं पंहिंजे बचनि जे कढ आयूं, माइरुनि सुञाता। हिकिड़ीअ माउ उहे सड़ियल चिचरियल मुंहं जा ॾंद ॾिसी करे सुञाता त मुंहिंजो बचो आहे। ॾंद ॾिसी, न न न न न न DNA टेस्ट कराइणो थी, हुनजो निकितो। हिकिड़ी